के बंद या टोड़ी बंद उनके कट ॾियण जी कोशिशि कई या घारो पियो त उनजी सार संभाल कीअं कंदो तव्हां छा चवंदा मुंहिंजो पहिरियों त जेको टोड़ी बंदि आहे उहो त असां बि हाणे पाण विज़िट बि कयो आहे तमामु मज़बूत आहे ऐं हिन में 2010 जी ॿूड खां पोइ हर साल हिते कमु थियो आहे उन्हनि वरी एमरजेंसी मेजर्स बि वरिता विया ऐं इनशाला हिनखे त को ख़तरो नज़र नथो अचे बज़ाहिर जेको असां ॾिसूं था बाक़ी जेको के बंदि आहे उन जो 11 खां 18 जेको आहिनि माइल उहे थोरा वनरेबल हुया इंजीनियर साहब ते चयो त असां डंपिंग बि कराई सर माण्हू तव्हांजे ॻोठ जा बि लॾपलाण करे विया आहिनि लॾपलाण कनि बि था दड़ी खां घोसपुर खां जोंगुल खां करमपुर खां बि लॾपलाण छो था कनि करमपुर खां त मां को बि अहिड़ो माण्हू न ॿुधो जंहिं लॾपलाण कई हुजे या तव्हांखे काफ़ी तक इंफॉर्मेशन मिली आहे ॿियनि जाइनि तो अगरि कच्चे जे इलाइक़े में लॾपलाण वाक़ई पके खां हाणे हुनजे तहफ़ुज़ को करनि था त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी हिनमहिल ताणी अहिड़ो असांखे कोई ख़तरो नज़र नथो अचे ऐं अगरि माण्हू इहो सोचनि था त की 2010 वांगुरु वापसि हिते कट लॻंदो या कुझु थींदो त रेस्ट श्योर हुजनि त असां इहो न छॾींदासीं असां बंदनि खे मज़बूत रखंदासीं ऐं असां बंदनि ते कंहिंजी बि कट साईं जीअं ब्रीफिंग ॾिनी आहे उन खां पोइ बि असां पर्सनली हिते विज़िट पाण बि कयो आहे ऐं हाणे असां मथां हितां वेंदासीं पंहिंजो के बंदि ते उहो बि असां विज़िट कंदासीं लामेला असांजा एसी साहब बि आहिनि ऐं डीसी साहब बि असां सां राब्ते में इस्लामिया जेकी आहे असां सां राब्ते में आहे ऐं अगरि असांखे का बि शइ अहिड़ी लॻी त उनजा असां मेजर्स वठंदासीं ऐं मथे CM साहब खे बि इंफॉर्म कंदासीं ऐं मथे जेका असां इलाइक़े क़यादत आहे उनखे बि इंफॉर्म कंदासीं उहे बंदि आहिनि त ज़मीननि ते पाणी नथो पहुचे इन हवाले सां सम्झो की बंदि आहिनि त उहो को टेक्निकल रीज़न हूंदो असां हिते पंहिंजो इंजीनियर बि साण हुयो हुनजो त टेक्निकल बुनियादुनि ते हिननि असां बंदि कयो आहे ऐं इनशाला इहे 2-3 ॾींहं आहिनि इहे ख़ैर सां इहो पाणी हिते टपी वेंदो त वापसि असांजी जेकियूं सरगर्मियूं हुयूं जेका कमकार हुया वापसि स्टार्ट थिया